इन वक्त असां हाजी खानण चिंजणी मेमोरियल लाइब्रेरी में मौजूद आहियूं सभिनी दोस्तनि सां गॾु। मुंहिंजो उस्ताद सुघड़ मोहम्मद अयूब वाहूजो साहब भी मौजूद आहे। खेसि गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे मुआशरती नज़मनि मंझां का नज़म ॿुधाए, पर उन खां अॻु में आउं शाह साईं जो हिन शेर सां संदसि आजियां कंदुसि। कंवल पाड़ूं पाताल में भंवर भिरे आकाश, ॿिन्ही संधी ॻाल्हड़ी तंहिं राज़ कांदी रास, तंहिं इश्क खे शाबास जंहिं मुहबती मेड़िया। आउं साईं खे गुज़ारिश कंदुसि मोहम्मद अयूब वाहूजो साहिब खे त पंहिंजो नज़म ऐं मुआशरती नज़म पेश करे। मेहरबानी साईं रियाज़ हुसैन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां शुक्रगुज़ार आहियां साईं रियाज़ हुसैन चिंजणी साहब, आज़ाद अब्दुर्रहीम चिंजणी साहब, गुल मोहम्मद सफ़र चिंजणी साहब, ऐं असांजे नौजवान रागी अदा ज़ाहिद अली चिंजणी साहब जिन असांखे कुर्ब जी कोठ ॾेई हिन खानण चिंजणी लाइब्रेरीअ में घुरायो ऐं असांखे कुझु पंहिंजा ख़्याल ॿुधाया, कुझु असां खां ॿुधण जी हिननि फरमाइश रखी आहे। जहिड़ो हाल सो हाज़िर। मुआशरती नज़म जो हुकुम थियो आहे। नज़म हाज़िर आहे त सिक सार जो बचियो आहे संसार काथे काथे। वाह साईं मुंहिंजा, सिक सार जो बचियो आहे संसार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। मोहबत मरी वई पियो किन काहे कुल्फ़तुनि जो, ज़िल्लत जे हिन ज़माने में ज़ोर ज़ुल्मतुनि जो, इज़त जो आउं ॾिसां थो आसार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। जाहिल जो दौर आयो आकिल खे आ ख़ामोशी, आलिम बि माठ में आमिल खे आ ख़ामोशी, कामिल जो काफ़िलो ऐं किरदार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। उजड़ी वियो चमन आ अहसास वारो ऐली, उजड़ी वियो चमन आ अहसास वारो ऐली, कोन्हे रहियो को क़ाबिल ऐं क्यास वारो ऐली, आचार जो था कन जे वीचार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। जंहिं वटि बि आहे पैसो हर कंहिंखे सो वणे थो, जंहिं वटि बि आहे पैसो हर कंहिंखे सो वणे थो, बाक़ी ग़रीब जेको उनखे न को खणे थो, सभ सां कंदड़ सदाई सहकार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। मतलब परस्त माण्हू ख़ुदि गर्ज़ थी पिया आहिनि, पंहिंजी तमामु मफ़ादनि जा मर्ज़ थी पिया आहिनि, बाक़ी भलाई वारो भोतार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। वेढ़ाए राज खे पोइ उन ते चटियूं रखनि था, ॾंड वारे ॾोकड़नि मां अध खां बि वधि खणनि था, अदा पग जो भरम रखे सो पगदार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। सही पंहिंजी पुलिस वारा इन सौण साठ में आहिनि। कहिड़े में साईं? पंहिंजी पुलिस वारा इन सौण साठ में आहिनि, ॾोही छॾनि भॼाए बेॾोह काठ में आहिनि, बाक़ी सचो सिपाही सूबेदार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। ज़बरदस्त। कान्हे रही अदालत इंसाफ़ काथे ॻोल्हियूं, कान्हे रही अदालत इंसाफ़ काथे ॻोल्हियूं, हक़ जी करे जो घुर थो तंहिंखे मिलनि थियूं गोलियूं, मुनसिफ़ सही माना में मुख़्तियार काथे काथे, मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे। साईं महफ़िल में अचानक अची वञण वारे असांजे दोस्त साईं सजाद हुसैन चिंजणी खे अखियुनि सां आजियां। बिस्मिल्लाह। साईं तालीम जी तबाही कन मास्तर अॼोका, साईं तालीम जी तबाही कन मास्तर अॼोका, मर्ज़नि खे कोन ॼाणनि ही डॉक्टर अॼोका,
उस्ताद वेज वाक़ुफ़ वींझार काथे काथे वाह। मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे सुरतार खे न सम्झनि नई राग जी ख़बर आ ॻाइनि था ॻाइणा पर आवाज़ बेअसर आ फ़न खे जो ॼाणे अहिड़ो फ़नकार काथे काथे मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे सर्जन त मर्द था पर साईं मुंहिंजा सर्जन त मर्द था पर कम औरतां कनि पिया वाह ज़बरदस्त पाइण घुमण ॻाल्हाइण मां ज़ाइफ़ूं लॻनि पिया मर्दाणे अखर में नर निर्वार काथे काथे मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे घर में मिले न मानी ॿाहिरि सॾाए सियासी सच खे लिकाए सोघो कच खे कुॾाए सियासी घर में मिले न मानी ॿाहिरि सॾाए सियासी सच खे लिकाए सोघो कच खे कुॾाए सियासी हक़ ते हले अदा सो हक़दार काथे काथे मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे ही ॾिस त पुटु ॾांदाई गोबर घुमे पियो गोयूं जुआ रखी कराए थो कैन सां कचोयूं शौक़ीन शान वारो शाहकार काथे काथे मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे सही चोरियूं फुरूं ऐं धाड़े जा वयल हित वधी विया चोरियूं फुरूं ऐं धाड़े जा वयल हित वधी विया कुकड़नि जूं मेलूं नंगा के खेल हित वधी विया या रिश्वत वो व्याज खां बि बेज़ार काथे काथे न त घणे भाङे इहे शयूं सही सभिनी खे मिठियूं लॻनि थियूं चोरियूं फुरूं ऐं धाड़े जा वयल हित वधी विया कुकड़नि जूं मेलूं नंगा के खेल हित वधी विया रिश्वत वो व्याज खां बि बेज़ार काथे काथे मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे पर तोड़े जो हिन दुनिया खे थियणो फना बि आहे इंसान खे अलाए छो आकड़ अञा बि आहे तोड़े जो हिन दुनिया खे थियणो फना बि आहे इंसान खे अलाए छो आकड़ अञा बि आहे निवड़त ऐं न्याज़ वारो नंगदार काथे काथे मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे पर मुंझूं वधी वियूं हिन माहौल थियो ख़राबु आहे आरिज़ अयूब हाणे जीअण हिते अज़ाब आहे दिलि खे करार ॾींदड़ दिलदार काथे काथे मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे सिक सार जो बचो आहे संसार काथे काथे मूंखे नज़र अचे थो अॼु प्यार काथे काथे वाह साईं वाह वाह मोहम्मद अयूब वाह मोहम्मद अयूब ज़बरदस्त ख़्याल पेश कयो